बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन नवानी सीरिया सिंधी थाट्स क्लास नंबर 37 आहे। अॼु जे इन क्लास जे अंदरि असां फ्यूचर कंटिन्यूअस टेंस के डिस्कस कंदासीं। गुज़िरियल वीडियोस जे अंदरि असां प्रेज़ेंट एंड पास्ट के बखूबी समझी ऐं पढ़ी आया आहियूं, प्रैक्टिस भी कई आहे। अॼु जो हिकु मुख़्तसिर क्लास असां फ्यूचर कंटिन्यूअस टेंस के पढ़ंदासीं। हाणे मां मुख़्तसिर क्लास छो थो चवां, इन जो मतिलबु इहो आहे त जेके हिन जूं जेके मेन थीम्स स्ट्रक्चर ऐं बीहे कई न सॼी असां प्रेज़ेंट ऐं पास्ट में डिस्कस करे आया आहियूं। हिते जस्ट हिकिड़े कॉन्सेप्ट खे क्लिक करणो आहे, असांजो टेंस कंप्लीट थी वेंदो। हाणे जेको कमु जारी हुजे पर छाजी ॻाल्हि थो करे, फ्यूचर जी। मां मानी खाई रहियो आहियां, प्रेज़ेंट में आहे। मां मानी खाई रहियो हुयुसि, इहो थियो पास्ट। मां मानी खाई रहियो हूंदुसि। मिसाल था चओ, व्हेन यू विल कॉल आई विल बी ईटिंग मील। तव्हां जॾहिं मूं कॉल कंदो त मां मानी खाई रहियो हूंदुसि। सो अहिड़े क़िस्म जे सेंटेंस जे लाइ जेको असां ईंदड़ वक़्त में कम खे जारी रखियूं वेठा हुजूं, असां फ्यूचर कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदा आहियूं। जस्ट वेरी सिंपल डेफिनेशन छा आहे? सच अ फॉर्म ऑफ वर्ब, अहिड़े क़िस्म जो वर्ब जी शिकिल which shows that some work will be done continuously in future time is called, that is called future continuous tense या future progressive tense। हिते जेको बि तव्हां ख़ाल फिल कयो, यानी वर्ब जी अहिड़ी शिकिल जेका इहा ॻाल्हि ज़ाहिर करे त कोई बि कमु ईंदड़ वक़्त में जारी रहंदो, जारी थियल हूंदो। जे मिसाल हिकिड़ो मां तव्हांखे चवंदो, जॾहिं तव्हां मूंखे कॉल कंदो त मां मानी खाई रहियो हूंदुसि, माना मां तव्हांखे ॿुधायां थो त उन टाइम हे कमु जारी हूंदो। इहो असांजो फ्यूचर कंटिन्यूअस टेंस आहे। हाणे हिन जा ॿ हेल्पिंग वर्ब आहिनि, शल बी ऐं विल बी। हिन ॿिन्ही जे लाइ मां कंटिन्यूअसली तव्हांखे ॿुधाईंदो आयो आहियां त शल बी किताब लिखनि था, यूज़ बि थिए थो, पर ज़्यादातर विल बी थो इस्तेमालु कयो वञे। पर शल बी का ॾुखी ॻाल्हि न आहे। सिर्फ़ु आए ऐं वी सां शल था इस्तेमालु कनि, बाक़ी सभिनि सां विल बी था इस्तेमालु कनि। ऐं विल बी तव्हां आए ऐं वी सां बि इस्तेमालु कनि था मॉडर्न में। कंटिन्यूअसली इन शल ऐं विल खे कटे करे सिर्फ़ु विल खे ई था कनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में रखो, हे जेको असांजो तकिड़ो दौरु हले थो न, या जेको मॉडर्न दौरु आहे, शयूं प्रिसाइज़ थियूं थियनि। शयूं मतिलबु टू द पॉइंट कम जे तरफ़ थियूं अचनि, माना उहा ड्रैग हाणे आहिस्ता आहिस्ता ख़तमु थींदी थी वञे। शयूं इलाही जेको आहे सो, जे मिसाल डू नॉट, कंहिं टाइम में डोंट खे असां हाणे प्रिफरेंस था ॾियूं। आई डोंट हैव टाइम, माना हाणे छा, डू नॉट हैव टाइम जी जॻह ते डोंट हैव टाइम। सो इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखी छॾियो त हिन जा हेल्पिंग वर्ब बि शल बी ऐं विल बी आहिनि, पर विल बी वधीक थो इस्तेमालु थिए, पर तव्हांखे त असां ॿिन्ही जो इस्तेमालु सम्झाईंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे अचे थो ॿियो मरहलो त हिन जी सिंधी उहा आहे। मिसाल, शी विल बी रिसाइटिंग द होली क़ुरान। हूअ क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे रही हूंदी। हाणे या हूअ क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदी पए, यानी कोई बि कमु कंदी पर उहो कंटिन्यूअसली कंदी। त मां पए जो इस्तेमालु तव्हांखे प्रेज़ेंट में बि ॿुधायो त मां अचां पियो। हाणे हिन में थींदो मां ईंदुसि पए, माना हिते मां जेको ईंदुसि लफ़्ज़ इस्तेमालु कंदुमि, इहो मां फ्यूचर खे इंडिकेट कंदुसि। त माना हाणे न, ठीकु आहे न। तव्हां जंहिं महिल घर पहुचंदव न, मां ईंदुसि पए, तूं दिलि जाए कर, जंहिं महिल मतिलबु कंटिन्यू थो चवां त मां अची रहियो हूंदुमि हुन टाइम खां, ठीकु आहे न, मुंहिंजो इहो टाइम आहे। सो अहिड़े तरीक़े सां हे बस सेंटेंस सिंधी ज़हन में रखो। ऐं ॿियो, हिननि टेंसिस खे सिखण जो वरी बि मां रिकॉल कयां त असांजो गर्ज़ इहो हूंदो आहे, असां का ॻाल्हि ट्रांसलेट करे सघूं, कंहिं शइ खे सम्झी सघूं। बाक़ी जेको सिंधीअ जो कॉन्सेप्ट आहे त इहो ज़रूरी आहे त तव्हांखे बसि हद ताईं हुजे। बाक़ी अदरवाइज़ त हिन जो अहम कमु छा आहे त कंटिन्यूअसली कोई कमु कयो था फ्यूचर में, असां हिन टेंस जी हेल्प वठंदासीं। हाणे नेक्स्ट आहे त हिननि जुमलनि खे असां नेगेटिव, इंट्रागेटिव नेगेटिव ऐं एम्फेटिक कीअं कंदा आहियूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि यादि रखी छॾियो त जेको विल बी या शल बी आहे, हिननि सां उहो ई नेगेटिव ऐं इंट्रागेटिव करण लाइ वर्ताव कंदासीं जेको फ्यूचर टू बी टेंस सां पिया कयूं। हाणे फ्यूचर टू बी टेंस में असां नाकारी खे पिया कयूं, आई विल नॉट बी अ डॉक्टर, यानी असां छा पिया कयूं, विल ऐं बी जे विच ते छा पिया लॻायूं, नॉट। ऐं सवाली करण जे लाइ असां कहिड़ो कमु पिया कयूं, विल अॻियां, यानी विल अॻियां पोइ बी हेॾे। मिसाल कीअं, विल शी, पोइ लॻाईंदासीं बी, अॻिते हे सॼो जुमिलो लिखंदासीं, रिसाइटिंग द होली क़ुरान। ठीकु, छा थियो, असां नेगेटिव करण लाइ शी विल नॉट बी रिसाइटिंग होली क़ुरान, ऐं असां इंट्रोगेटिव करण जे लाइ विल शी बी रिसाइटिंग द होली क़ुरान। ठीकु आहे, त छा हूअ क़ुरान पढ़ी रही हूंदी। ऐं सवाली नाकारी करण लाइ साॻियो ई विल बी वारो वर्ताव कंदासीं, हिन सां विल
she not. छो त ॾिसो नॉट असां किथे था इस्तेमालु कयूं, विल ऐं बी जे विच ते, यानी हिते विल हिन पासे आहे त असां बी खां अॻु में कंदासीं, विल शी नॉट बी reciting the होली कुरान। हाणे आखिरी कहिड़ो हूंदो आहे असांजे लाइ जुमिलो, एम्फेटिक, सिंपल और रियली असां कंदासीं कीअं, शी विल बी रियली रिसाइटिंग द होली कुरान। तमाम सिंपल, यानी हिन टेंस में असांखे वधीक काई बि तकलीफ़ न आई। छाजे करे त असांखे ख़बर आहे त कंटिन्यूअस आहे त फर्स्ट फॉर्म लॻंदी ऐं प्लस में आई एन जी लॻंदी। आई एन जी जा रूल्स असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं। फर्स्ट फॉर्म जी लिस्ट तव्हां वटि पई आहे, एक्सरसाइज बि तव्हांखे ॾींदासीं। पोइ हूंदो आहे सवाली नाकारी, उहो बि तव्हांजे साम्हूं रखियो, हेल्पिंग वर्ब साम्हूं रखिया, डेफिनेशन साम्हूं रखी, हिन खे नोट कयो। त हाणे असां मॉडल सेंटेंसिस था डिस्कस कयूं हिन जा, त हिन जे अंदरि कहिड़ा कहिड़ा मॉडल सेंटेंसिस थींदा आहिनि। ओके, हाणे इन द लास्ट असां मॉडल सेंटेंसिस पढ़ंदा आहियूं, पोइ होमवर्क खे डिस्कस कंदा आहियूं। हाणे असां फ्यूचर कंटिन्यूअस टेंस जा मॉडल सेंटेंसिस पढ़ंदासीं। पहिरियों नंबर असांजो मॉडल सेंटेंस आहे, आई विल बी मेकिंग द करेक्ट यूज़ ऑफ टाइम। मां वक्त जो सही इस्तेमाल कंदुसि पए, या मां वक्त जो सही इस्तेमाल करे रहियो हूंदुसि। हाणे शिराज विल बी प्लेइंग टिल ही गेट्स टायर्ड। शिराज पए खेॾंदो जेसी ताईं ही थकिजे। हाणे आहे टियों नंबर, आई शैल बी मेकिंग अ रिक्वेस्ट टू हिम। मां हुनखे अर्ज़ु कंदुसि पए, या मां हुनखे अर्ज़ु करे रहियो हूंदुसि। द हंटर्स विल बी शूटिंग एट द डियर, यानी जेके शिकारी हूंदा उहे हिरणीअ खे शिकार करे रहिया हूंदा। पायलट विल बी फ्लाइंग द एरोप्लेन। जेको पायलट आहे, जहाज हलाईंदड़ आहे, उहो एरोप्लेन उॾारे रहियो हूंदो या उॾारींदो पए। 6 नंबर आहे, द शॉपकीपर्स विल बी सेलिंग थिंग्स। दुकानदार शयूं विकिरो कंदा पए। 7 नंबर आहे, आई विल बी ड्रिंकिंग वाटर। मां पाणी पी रहियो हूंदुसि। 8 नंबर आहे असांजो, शी विल बी थिंकिंग अबाउट फ्यूचर। हूअ मुस्तक़बिल जे बारे में सोचे रही हूंदी, या हूअ मुस्तक़बिल जे बारे में सोचींदी पए। 9 नंबर आहे, आई विल बी वाटरिंग द प्लांट्स। मां ॿूटनि खे पाणी ॾींदुसि पए, या मां ॿूटनि खे पाणी ॾेई रहियो हूंदुसि। 10 नंबर आहे, दे विल बी राइटिंग ऑन वाइट बोर्ड। उहे अछे बोर्ड ते लिखी रहिया हूंदा या लिखंदा पए। हाणे ही कुझु मिसाली सेंटेंसिस हुया। इंट्रोगेटिव, नेगेटिव असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं। ही पंहिंजी कॉपी ते ज़रूर नोट कंदो, या कॾहिं कॾहिं वीडियो पास करे उन जुमिले जी अगरि माना लिखणु चाहियो त उहा बि ज़रूर लिखंदा कयो। हाणे तव्हांजे साम्हूं कुझु सिंधीअ में सेंटेंसिस आहिनि, प्लस में उन्हनि जी वोकेबलरी आहे, उहा बि ज़रूर तव्हां प्रैक्टिस तौर इनखे इस्तेमालु कंदो त जीअं तव्हांजो वधि खां वधि सेंटेंस जे अंदरि स्ट्रेंथ वधे। सो दैट वाज़ ऑल अबाउट फ्यूचर कंटिन्यूअस टेंस तव्हांजे साम्हूं हुयो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए टेंस सां, नई टॉपिक सां। तेसिताईं गॾिजो सिंधी तार सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।